पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध में हुकूमत होने बावजूद ज़िला काउंसिल कराची में भी पीपी जी जो है अक्सरियत है, चेयरमैन पीपी जो है, पर उन बावजूद सिंध हुकूमत से हितां जा काउंसलर नाराज़ नज़र अचनि था। असां कोशिशि कई रहिया आहियूं त असांजी जेके कराची जो 70% रक़बा ज़िला कौंसिल कराची जे उन में अचे थो। असां वटि वसाइल कम आहिनि, वसाइल ज़्यादा आहे ऐं हिन में असां पुरुमीद आहियूं पंहिंजी क़यादत सां। असां सां जेके सभु खां वॾी वेसागाती आहे जेका ज़िला कौंसिल जी पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी आहे, लिंक रोड नेशनल हाईवे टू सुपर हाईवे, उहो हिकिड़े आर्डर ते असांखां खसियो वियो आहे त उहा हाणे तव्हांजी प्रॉपर्टी न आहे, इहो वर्क एंड सर्विस जी प्रॉपर्टी आहे, हिकिड़ो डाइवर्शन ठाहे करे। डिस्ट्रिक्ट काउंसिल जी एराज़ी वॾी आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी यूनियन काउंसिलूं घणियूं आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल खे शेयरिंग फार्मूले तहत पैसा गॾु ॾिना पिया वञनि ऐं हुन लाइ बाक़ाइदा असां अॻु में बि एहतिजाज कयो आहे पार्टी फोरमनि में। हाणे बि हर जॻह ते जिते जिते पार्टी जी का मीटिंग थिए थी, जिते जिते जेको पार्टी जे फोरमनि में आला क़यादत सां मुलाक़ात थिए थी, उन में बि असां बार बार ज़िक्र कयो आहे। लिंक रोड जेको टूल टैक्स आहे उहा ज़िला कौंसिल जी आइनी कानूनी प्रॉपर्टी आहे, उहा बि सिंध गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां खणी वई। जेके बैरिया टाउन वारी जेके प्रॉपर्टी टैक्स आहे उहो सिंध गवर्नमेंट खणी वई। डिस्ट्रिक्ट काउंसिल खे जेकी फंड मिलनि था उहे इंतिहाई नाकाफ़ी आहिनि, छाकाणि त हीअ जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे 70% कची आबादी आहे, ॿाहिराड़ी आहे ऐं ॿाहिराड़ियुनि जा एॾा वॾा मसइला आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में डिस्ट्रिक्ट काउंसिल अकेली नंढड़े फंड में हल नथी करे सघे। खोड़ सारा मसइला आहिनि, तक़रीबन कराची जो अगरि ॾिठो वञे त 75% ते मुश्तमिल आहे असांजो जेको आहे ज़िला कौंसिल कराची। ऐं जेको फंड असांजे ज़िला कौंसिल खे ॾिनो वियो आहे उहो तमामु घणो घटि आहे। ज़िला काउंसिल कराची जे तमामु मेंबरनि सिंध हुकूमत ऐं पंहिंजी पीपी जी आला क़यादत खां मुतालबो कयो आहे त ज़िला काउंसिल कराची जा जेके टैक्स उगाड़ी वारा खाता हुया, लिंक रोड बहरिया टाउन, उहे उन्हनि खां खसिया विया आहिनि, फौरी तौर ते उन्हनि खे वापसि ॾिना वञनि। कैमरामैन नबील मिर्ज़ा सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।